नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो जी ज़ेर सदारत कोरोना वायरस का बचाव ऐं एहतियात मुतलिक़ हिकु अहम इजलास DC ऑफिस में मुनक़द कयो वियो। इजलास में डिप्टी कमिश्नर मटियारी सिहत खाते जे अमलदारनि खे हिदायत कई है त कोरोना वायरस का बचाव लाइ हर मुमकिन कोशिश कनि। ज़िले जे टिनी तालुकनि जे अस्पतालनि, रूरल हेल्थ सेंटरनि ऐं मेडिकल सेंटरनि में हंगामी बुनियादनि ते आइसोलेशन रूम क़ाइमु करे 24 कलाक कंट्रोल रूम सां राब्ते में रहंदे पंहिंजी टीमूं सरंजाम ॾियण जा कम जारी कया वञनि। इजलास में ज़िले मटियारी में कोरोना वायरस बाबति फोकल पर्सन डॉक्टर ज़हीर ॿुधायो त ज़िले जे मुख़्तलिफ़ सिहत मर्कज़नि में 52 बेड्स ते मुश्तमिल आइसोलेशन वार्ड क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें मटियारी में 8, हाला में 8, सईदाबाद में 8, बाक़ी 22 बेडरूम हेल्थ सेंटर में क़ाइमु कया विया आहिनि। हिन चयो त टिनी तालुकनि जे अस्पताल में एमरजेंसी एम्बुलेंस पिणु हाई अलर्ट कई वई है। इन मौके ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मटियारी डॉक्टर गुलाम रसूल इजलास में ॿुधायो त ज़िले जे अस्पताल ऐं रूरल हेल्थ सेंटरनि में कोरोना वायरस खां बचाव खां मास्क ऐं ॿियो सामान पिणु मौजूदु आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी